हिंगोरे जा मजदूर आहिनि उते हिन निटहण उस में हिन पास्को सेंटर जे गोदाम ते हो जेको मजदूरी करण ते मजबूर आहिनि। अचो त उन्हनि मजदूरनि खां ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो आलमी ॾियारे जे हवाले सां कहिड़ो चवणु आहे? आलमी ॾियारे जे ॾींहुं बि लोड़ियूं था पिया, मज़ूरी न कंदासीं, बचा नंढा आहिनि, बुख मरंदासीं। असांजो आलमी ॾियारो आहे। अॼु हिन ॾींहं ते बि असां मज़दूर तबिको टोटल बोरी पिया था ढोयूं। असांजी सरकार 40 ॾींहंनि में का बि मदद न कई आहे ऐं असां मजबूर आहियूं। जेको असांजो अहिड़ो ॾींहुं कमु करण आया आहियूं, असांजी मजबूरी आहे, नंढा बचा आहिनि, असां छा खाऊं छा पियूं, काॾे वञूं, का बि हुकूमत असांजी मदद नथी करे। गुरबत जे करे कमाईंदा पिया, बाक़ी जेको लॉकडाउन लॻी पई आहे 40 ॾींहं का शइ न मिली आहे। ग़रीब माण्हू 400-500 कमाईंदड़ 40 ॾींहंनि खां लॉकडाउन जेको सिलसिलो हले थो पियो, उनजे करे घरनि में बंदि हुयासीं। हाणे जॾहिं हिते मज़दूरी करण आया आहियूं त आलमी ॾियारे जे हवाले सां जेकर असां मोकल कंदासीं त असांजा बचा बुख मरंदा। उनजे करे मजबूर थी जेको थो आलमी ॾियारे जे हवाले सां बि असां मज़दूरी करण ते हिते मजबूर आहियूं। कैमरामैन फयाद शेख सां गॾु गुलाम चांग, सिंध टीवी न्यूज़ हिंगोरा।